बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां पंहिंजो क्लास नंबर 36 शुरू कंदासीं। कल्ह असां पंहिंजी क्लास नंबर 35 में CSS एनिमेशन्स वेब पेज ते कीअं लॻंदियूं आहिनि, उन्हनि में एट की फ्रेम्स फंक्शन यूज़ करे मां तव्हांखे CSS ऑब्जेक्ट खे मूव कराइणु सेखारियो। अॼु असां उन्ही क्लास खे थोरो अॻिते फर्दर वधाईंदासीं। उम्मीद त तव्हांखे जेके क्लास आहिनि चङी तरह सम्झ में ईंदा हूंदा ऐं जेको फीडबैक तव्हांजो ग्रुपनि ते अचे थो पियो उहो बि पॉज़िटिव आहे ऐं उन मां बि लॻे थो त तव्हांखे बिल्कुलु सही क्लास सम्झ में अचनि था पिया। के ॿार अहिड़ा आहिनि जिन खे कुझु शयूं सम्झ में नथियूं अचनि। मुंहिंजी हर मुमकिन कोशिशि रहंदी आहे त उन्हनि खे पूरो टाइम ॾियां, पर कॾहिं माना अधु कलाक 15 मिंट या 20 मिंट डिले थी वेंदा आहिनि, छो जो कुझु टास्क आहिनि मूंखे अॼुकल्ह ॿाहिरि जा, उन जे करे मूंखे रिस्पांस में डिले पियो थो थिए। इनशाला उहे बि 2-3 ॾींहंनि खां पोइ न थींदो ऐं असांखे तव्हांखे रिस्पांस बि ऑन टाइम सही मिलंदो। हलूं था पंहिंजे VS कोड ते ऐं पंहिंजो क्लास अॼोको शुरू कंदासीं। VS कोड खोले छॾियोसीं, पर इन खां पहिरियां असांजी मां तव्हांखे ॾिसां थो त कल्ह वारो जेको सब्जेक्ट हुयो उन में कुझु शयूं ॿिए बि मुंहिंजूं रहिजी वियूं। मां उनखे तव्हांखे जल्दी पहिरियां उहे कवर कराए छॾिया। मां हिनखे कंट्रोल V, कल्ह वारो जेको असांजो हुयो हे सब्जेक्ट ऐं हे असांजो कल्ह वारो अची वियो, पर क्लियर छो थो हले, हे थोरो इनखे बंदि था कयूंसि, वराए VS कोड खोलियूं था। हाणे हे कल्ह वारो हुयो न, हिते कल्ह मां तव्हांखे सम्झायो, मुंहिंजे माउस खे ॾिसियो 100%, 100%, एट की फ्रेम 100%। हाणे असां परसेंटेज में अगरि फॉर एग्ज़ाम्पल नथा कयूं, हाणे हिनखे असां हिनखे सभु ड्रायूं था, परसेंटेज ड्राए छॾियोसीं, सही आहे। हे असांजो परसेंटेज ड्रही वियो 8 की फ्रेम्स ते, ऐं हे बाक़ी जेको बि आहे कोड सॼो साॻियो आहे। हाणे असां हिनखे ॿियो हिकिड़ो ईंदो आहे फ्रॉम ऐं टू। एनिमेशन खे असां किथां खां शुरू कयूं ऐं टू किथे ख़तमु थियो, स्टार्ट किथे थिए ऐं एंड किथे थिए, उहो फार्मूलो तव्हांखे मां सम्झाईंदुसि। उहो फार्मूलो एनिमेशन्स ते कीअं थो लॻे। हाणे हिते असां हिकिड़ो नओं फंक्शन सेट कंदासीं, उनखे चइबो आहे फ्रॉम लिखी नंढी डिंगी ॾेई विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं। हाणे चवंदा फ्रॉम लेफ्ट, मां चवां थो खाॿे पासे खां 0px, ठीकु आहे। माना जेका हुनजी एक्चुअल जॻह आहे उतां खां शुरू थिए, ऐं वरी मां चवां थो लेफ्ट, ऐं पोइ कंदासीं वरी नंढी विची डिंगी खां आउट ई अची वरी लिखंदासीं टू लॻाए वरी ॿी हिकिड़ी असां विची डिंगी लॻाईंदासीं ऐं लिखंदासीं टू। चवंदा हाणे जेको पंहिंजी ओरिजिनल जॻह हुई लेफ्ट वारी, उन खां 100px अॻिते वञे। हाणे ॾिसो 100px ॾींदो, असांजो बॉक्स 400px जो आहे, 400px अॻिते नथो वञे, 100px थो वञे। ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु, ऐं अगरि इनखे अगरि मां 400px थो कयां ते एंड ताईं वेंदो, एंड ताईं वियो। ऐं अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां हिनखे 600px था कयूं, ॾिसो छा थो थिए, बॉक्स मां निकिरी वियो। त हाणे लेफ्ट स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम माना स्टार्टिंग पॉइंट असांजी थी वई, उहा 0px ई रहंदी, ऐं लेफ्ट खां पोइ टू तव्हां जेका बि उनखे अॻिते जेका बि तव्हां उनखे ॾियणु चाहियो,
त केतिरो पी एक्स अॻिते वञे थी उहा ट्रांज़ेक्शन उहा तव्हां ओतिरी ॾेई सघो था। ठीकु आहे। हाणे हे त थी वई फ्राम ऐं लेफ्ट। इन में अञा कुझु ॿिया ऑप्शन्स आहिनि। हाणे इहो ई जेको बॉक्स आहे इन बॉक्स खे मां एनिमेशन ॾींदुसि ॿी। हिन ते असां लिखंदासीं एनिमेशन टाइमिंग फंक्शन। एनिमेशन टाइमिंग फंक्शन। हाणे हिन ते ॾिसो, हिन ते हे मुख़्तलिफ़ तरह जूं टाइमिंग फंक्शन्स लॻल। फॉर एग्ज़ाम्पल असां हीअ था लॻायूं त हिन जो माना त को अलॻि तव्हांजो सेटअप ईंदो। ऐं अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां हिन ते लॻायां थो लाइनियर। लाइनियर सां ॾिसो छा थींदो, स्टार्ट सफ़ा स्लो थी वियो। हा हुनखे वरी ॾिसो को सफ़ा स्लो पियो थो वञे, पंहिंजी सिर्फ़ु नॉर्मल स्पीड सां थो वञे। ऐं इन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो फंक्शन ईंदो आहे, लाइनियर खां पोइ ईंदो आहे हिकिड़ो ईज़। असां ईज़ हणंदासीं। ॾिसो ईज़ स्टार्ट कंदो स्लो, विच ते जंहिं महिल विच जो जेको टाइम ईंदो 5 सेकंड जो, उन महिल इहो फास्ट थी वेंदो, वरी एंड वरी स्लो कंदो। हाणे ॾिसो स्लो थियो, वरी फास्ट थी वियो, वरी सफ़ा स्लो थी वियो। वरी अगरि इन खे असां ईज़ इन था कयूं, स्टार्ट सफ़ा स्लो कई, विच ते फास्ट थी वियो, एंड वरी अञा फास्ट। वरी इन खे असां ईज़ आउट कंदासीं, ईज़ इन आउट। हाणे ॾिसो स्लो फास्ट वरी स्लो, ऐं आख़िर में वरी इन जो आहे स्टेप एंड। हाणे ॾिसो स्टेप एंड सां हिकिड़े हंधि ते इहो स्टॉप थी वियो। हाणे हे त थी विया मुख़्तलिफ़ एनिमेशन टाइमिंग फंक्शन्स। साॻी बॉक्स ते कल्ह मां तव्हांखे हिते 8 की फ्रेम्स ते जेके सेकंड परसेंटेज में एनिमेशन्स लॻाइणु सेखारी हुई, ऐं जंहिंमें असांजो लेफ्ट राइट अप डाउन थिए पियो। हींअर मां सिर्फ़ु तव्हांखे की फ्रेम्स फ्राम ऐं टू लॻाई आहे। कॾहिं कॾहिं हल्को ईअं डैश अची वेंदो आहे इमेज जे पोयां, ऐं हल्को ईअं डैश हलियो वेंदो आहे होवर ते। ऐं कॾहिं कॾहिं माना जीअं इमेज तव्हां खोलींदा हो हल्को हुन ते लाइटिंग इफेक्ट अची वेंदो आहे। इहे सभु शयूं हिन असां फंक्शन्स ते यूज़ कंदा आहियूं। हीअ त बेसिक आहे, फ़िलहालु तव्हां फंक्शन सिखो था, पर जीअं तव्हां अॻिते वेंदो तव्हां हुननि खे अञा हिकिड़ो नेक्स्ट लेवल ते खणी वेंदव। अॼु जो ॿियो क्लास हिते ई एंड था कयूं, छो जो एनिमेशन्स जो सुभाणे जेको असां क्लास ठाहींदासीं, उहो क्लास सुभाणे वारो मां तव्हांखे इन में कुझु माना आसमान ते जीअं असांजा सिज आहे, झोड़ आहे, इन्हनि जी एनिमेशन लॻाइणु सेखारींदुसि। इन्हनि जी मूवमेंट कीअं थी थिए, ऐं उहे कीअं माना त उन्हनि खे असां एनिमेशन्स लॻाइणु सिखंदासीं। सुभाणे की मां तव्हांखे हिकिड़ो प्रैक्टिकल, ऐं तव्हांखे इनशाला मज़ो ईंदो सुभाणे वारी क्लास में, त सुभाणे उहो सेखारींदासीं। ऐं ॿियो त इन खां पोइ जेको एडवांस ते वेंदासीं, जेका ग्राफिक्स हूंदा आहिनि, उहे ग्राफिक्स असां आमतौरु जीअं तव्हां मारियो 3 गेम्स आहे या रेसिंग गेम्स में यूज़ थींदा आहिनि, उहे बि असां उन्हनि ते वेंदासीं त उहे कीअं था ठहनि, ऐं गेम लाॻीतो कीअं थी हले, ऑब्जेक्ट्स उन में कीअं था अचनि, इहे सभु शयूं बेसिक लेवल ते। छो जो ॾिसो न, हींअर असां बेसिक्स ते सिखूं था, जॾहिं असां प्रैक्टिस कंदासीं त असां विचित्रा थींदासीं। अञा असां प्रैक्टिस कंदासीं त असां अञा वधीक थींदासीं। को सिंपल मिसाल मां तव्हांखे ॾियां थो त असां नंढा हूंदा हुआसीं त असां मां कहिड़ा ॿार हूंदा जेके माना ॾिकी ॾकर फास्ट खेॾंदा हुआ, कहिड़ा ॿार हूंदा जेके बैट बॉल फास्ट खेॾंदा, उन्हनि जी क्रिकेट जी हिटिंग तमामु तेज़ हूंदी, कंहिंजी बॉलिंग तेज़ हूंदी। को अहिड़ा छोकिरा हूंदा जिन जी कैच स्ट्रॉन्ग हूंदी, जेको नओं ॿारु हूंदो हुनखे कैच करणु न ईंदी, ऐं जेके वरी माना पुराणा हूंदा हिकिड़े हथ सां हीअं 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 माना वेठा कैचूं कंदा। सो चवण जो मक़सदु उन्हनि जी प्रैक्टिस हूंदी, उहे माना एतिरी प्रैक्टिस कंदा, एतिरो उन शइ खे माना त कवर कंदा जो उन में मास्टर्स थी वेंदा। उहो ॾिकी ॾकर वारो माना मिसाल जा ॾिकी उॾंदी वेंदी त उहो माना त
हीअं करे उनखे जंप करे कैच कंदो त उनखे ॾिकी हथ में अची वेंदी ऐं उन जॻह ते को नओं छोकिरो उनखे कैच कंदो त फ़िलहालु उनजो हथु वठिजी वेंदो उन ॾिकी धक ते प्रेशर ते। सो इहे सभु शयूं प्रैक्टिस सां थियनि थियूं। सुभाणे वारे क्लास में थोरो क्लास असांजो लेंदी थींदो। हिन क्लास खे वरी तव्हां 8 की फ्रेम्स ते फ्रॉम लेफ्ट ऐं टू ते के नयूं डिज़ाइंस तव्हां ठाहे उहे मूंखे शेयर कयो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वरी असां इन क्लास ते कंटिन्यू कंदासीं।